बैयत जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू थियो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने खां। ऐं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि खे जेकी बैयत कराई आहे उहा बैयत हिकु ख़ासि क़िस्म जी बैयत आहे। उन बैयत जे अंदरि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो हथु जेको आहे कंहिं औरत जे हथ ते अल्लाह जे नबी पंहिंजो हथु न रखियो। रिवायतूं मुख़्तलिफ़ आहिनि। कंहिं रिवायत जे अंदरि अचे थो त अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े पासे कपिड़े खे वरितो ऐं ॿिए पासे औरतुनि जेको आहे कपिड़े खे पकितो। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं जेको बैयत कराई आहे। ऐं ॿी हिकु रिवायत में अचे थो अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु पाणी में जेको आहे पंहिंजो हथु विधो ऐं इन खां बाद में अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरतुनि खे हुकुम ॾिनो त हाणे तव्हां जेको आहे इन पाणी जे अंदरि हथु विझो। इहा हिकु जेकी आहे ॿिए क़िस्म जेको आहे बैयत जो जेको तरीक़ो आहे। त हाणे जेको इहे असांजे ज़माने जे अंदरि जेको औरतूं पीर या मुर्शिद जे हथ जे जेकी बैयत कनि थियूं इहो बिल्कुलु जेको आहे हिकु हराम जेको आहे अमल आहे ऐं बिल्कुलु जेको आहे ग़लति आहे। काइनात में सभ खां आला जेकी हस्ती आहे उहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हस्ती आहे। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि औरतुनि जे हथ जे मथां हथु न रखियो आहे, बल्कि अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं जॻह ते जेको आहे कपिड़ो हथ खां पकड़ायो आहे ऐं या अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाणी में हथु विझी करे बाद में औरतुनि खे जेको आहे हुकुम कयो आहे। त हिन ज़माने जे अंदरि जेके मुर्शिद आहिनि या अहिड़ी तरह जेको आहे पीर आहिनि उहो ख़ासि जेको आहे इन ॻाल्हि जो जेको आहे एतिमाम कनि त पंहिंजी मुरीदियाणियुनि जे हथ ते हथु बिल्कुलु न रखनि। त इहो बिल्कुलु हराम ऐं जेको आहे नाजाइज़ हिकु जेको अमल आहे। इन खां बाद में जेको आहे अॼुकल्ह ईअं बि थींदो आहे त बाज़ जेके मुर्शिद हूंदा आहिनि ऐं उहे जेको आहे पंहिंजी मुरीदाणियुनि खे पंहिंजे घर जे अंदरि जेको आहे कमकार में जेको आहे मसरूफ़ करे छॾींदा आहिनि ऐं इन खां बाद में पोइ मुरीदाणियुनि खे जेको तेसि ताईं इहा ॻाल्हि हलाईंदा आहिनि त इन्हनि खे जेसि ताईं असां इजाज़त न ॾींदासीं तेसि ताईं जेको आहे इहे निकाह बि नथियूं करे सघनि। हालांकि इन जे पीउ माउ खां वधीक इन्हनि जो मुर्शिद जो जेको आहे कोल हलंदो आहे। इहो बिल्कुलु ग़लति आहे। काइनात में जेके बि अगरि मुर्शिद आहिनि जेके बि उन जूं मुरीदाणियूं आहिनि उहे मुर्शिद उन्हनि जे लाइ ग़ैर महरम आहिनि, याने मुर्शिदनि लाइ बिल्कुलु जेको आहे मुनासिबु न आहे जो पंहिंजी मुरीदाणियुनि सां जेको आहे गॾु वेहनि या अहिड़ी तरह जेको आहे मुरीदाणियुनि जे हथ ते जेको हथु रखनि। हे इस्लाम में बिल्कुलु जेको नाजाइज़ ऐं हराम इहो जेको आहे उहो अमल आहे। त इन खां जेको आहे पूरी काइनात जे अंदरि जेके बि मुर्शिद आहिनि जेके पीर आहिनि ऐं ख़ासि करे जेको आहे सूबा सिंध जे अंदरि जेके बि पीर आहिनि मुर्शिद आहिनि उहे जेको आहे इन ॻाल्हि खां जेको आहे तमामु घणो एतिमाम कनि ऐं इन खां जेको आहे बचण जी जेको कोशिशि कनि। इहा हिकु गुमराही आहे। इहो जेको आहे हिकु इस्लाम जेको न आहे।